पानी। केरा आई तू? मां सुमेरा आया सजाद जी मां। पर सजाद त घर में ना है। घर में न है तो छा थी पयो? मुझो न्यापो उनखे तू भी ॾेई सघे थी। ही घर मुंहिंजो आहे ऐं मां हिन घर के विकिरो करे रही आहियां। तो 2 ॾींहंनि जे अंदर ही घर खाली करे वञो। पर वधीक सवाल करण जी ज़रूरत ना आहे। छा थी ॾिसी? पहिरियों भेरो हिक मां जे रूप में डायण ॾिसी रही आहियां जेका पंहिंजे पुट के बेघर करण चाहे थी। हा मां डायण आहियां। हाँ तू तुझे बारे में जेको भी कुछ ॿुधो था वो सब घटि आहे। तू तो हुन खां वधीक ज़ालिम आहे, बेहिसा। मां जे नाले ते हिक कारो दाग आहे। तू मूंखे नथी सुञाणी छोकरी। मूं मां ऐं ज़ाल जो रिश्ते निभाईंदे केतिरो भोगियो आहे। पंहिंजी ज़िंदगी कुर्बान करण खां पोइ बि मां ॾोही आहियां। ठीक आहे मां ई ॾोही सही, पोइ तव्हांखे मुंहिंजे घर सां एतिरो प्यार छो आहे? सिर्फ इन करे जो सजाद के हिन घर जा 5 करोड़ रुपया मिली रहिया आहिनि। इहे न सानिया, इहो त सजाद ॿुधी सघे थो। तू हिक औरत आहीं। हिक औरत थी करे हिक औरत जे दर्द के समझण जी कोशिश नथी करी। हाणे छा थी? लगे थो हाणे त घर खाली करण में कुछ न थींदो धीअ। वो माउ आहे, खाइल आहे, इन करे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे वई आहे। मूं सजाद साहब खां घर खाली न था थींदी। वाह, हिन मासूम चेहरनि जे पोयां केॾो न खून ख्वार ऐं वहशी चेहरो लिकल आहे। तू घणी ॾाह फलाई सोहेल अहमद, पर हाणे तुंहिंजी ॾाह न हलंदी छो त सियाणो काव हमेशा ॿिटंग फसंदो। छा ॻाल्हि आहे? अॼु एतिरो मुरकी रहिया आहियो? बस यही इहो न पुछंदे त एतिरी देर किथे हुयसि? इन जी भला कहिड़ी ज़रूरत आहे? मूंखे तव्हां ते भरोसो आहे। ज़रूर कंहिं नेक कम सां हूंदा। बिल्कुलु सही। वेरी गुड। ख़बर अथव त उहो नेक कम चंद ॾींहंनि में थियण वारो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजो कमु थी वियो त तव्हांखे मुबारकूं ॾींदुसि। हाणे ई मुबारक ॾेई छॾियो। तव्हांखे मुबारक। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। हाँ सानिया तो ग़लति कयो। हुनखे रोकी हा। छा लाइ? हिते रहण लाइ। तो ई त चयो पए त हू हिकु ज़ालिम औरत आहे ऐं तूं हुन सां नफ़रत कंदो आहीं। चयो हुयमि पर वरी छा? हुन सां प्यार जो ढोंग कयूं हा। पंहिंजो मक़सदु कढी हुनखे घर मां कढी छॾियो हा। सजाद तूं ही छा चई रहियो आहीं? सही चई रहियो आहियां। तूं मिल्कियत लाइ पंहिंजी माउ खे धोखो ॾींदे? हा। छो? इन करे जो मां रत जे रिश्तनि ते यकीन नथो रखां। अॼु जे दौर में दौलत ई सभु कुझु आहे। दौलत ई रिश्ता ठाहींदी आहे ऐं दौलत ई रिश्ता ड्राहींदी आहे। त तोसां दौलत जी बुनियाद ते रिश्तो क़ाइमु कोन कयो हो। तुंहिंजी ॻाल्हि ई आहे। सजाद, अॼु मूंखे सम्झ में आयो आहे त तूं केतिरो लालची इंसान आहीं। जीअं तूं सम्झंदी भली सम्झ। दौलत हिकु हक़ीक़त आहे। 5 करोड़ रुपया वॾी रक़म आहे। 5 करोड़ रुपया
का घट रकम ना है। पर एतरी रकम में तू मां खरीद नथो करे सगी। मुखे मां जी जरूरत ना है। ऐं हाँ, थी सके तो हू वरी ॿीहर सुभाणे अचे। वो अचे तो उनके विहारे छा। ठीक आ। जी तू समझी नहीं भली समझ। दौलत एक हकीकत है। 5 करोड़ रुपया वडी रकम है। 5 करोड़ रुपया का घट रकम ना है। पर एतरी रकम में तू मां खरीद नथो करे सगी। मुखे मां जी जरूरत ना है। सजाद पुट, दिल तो मुझी चए थी तोखे सब कुछ ॿुधाए छॾियां, पर तू मुझी ॻाल्हि ते एतबार न कंदे। मूंखां नफ़रत तो करी ऐं मूं ते एतबार न कंदे। हेलो, केर? सुमेरा? हाँ मां शाहीन पे ॻाल्हायां। शाहीन साहबा, तव्हां? हॾे ख़बर मुंहिंजी एक्टिंग कीअं लॻई? जबरदस्त। थैंक यू। सजाद, मूंखे यानी तोखे राहे घर ते कब्ज़े करण लाइ आतो आहे। हाँ, अॼु हू 5 साल खे इहो चई रहियो हो त अम्मा अचे त उनखे हिते रहाइजा, ऐं बाद में पोइ उनखे धिका ॾेई घर मां कढंदासीं। वीचारो सजाद। तव्हां ॿुधायो, सुहेल जो को पतो पियो? बस ईअं सम्झ त पतो पइजी वियो आहे। ठीकु आहे, हाणे अॻिते जो छा प्रोग्राम आहे? के अरेस्ट कराइण लाइ ऐं सज़ा ॾियण लाइ सभ खां पहिरीं क़त्ल जो सबूत हथ करणो पवंदो। पर हिन महिल ताणी त को बि सबूत न मिली सघियो आहे, ऐं हिन वाक़े खे 14 साल गुज़री चुका आहिनि। कोशिश कर मता भी मिली वञे। खून उन्हीं घर में थियो आहे। जांच कर मता कुछ मिली वञे। चङो, कोशिश कयां थी। वेरी गुड, मां इंतजार कंदसि। शाहीन जेल जी ऑफिसर आहे। पुलिस वटि बि हुनजी चङी ख़ासी हलंदी पुॼंदी आहे। वो ज़रूर जांच कराए मूं ताईं पहुची वेंदी। इन करे संस मौत ज़रूरी आहे। पर सम्झ में नथो अचे त हुन जो मौत कीअं थी। वो का मामूली औरत न आहे। को हादसो? न, हादसे में मां मरी सघा थो। हाँ, हुनखे ज़हर ॾेई मारणु घुर्जे। न, ज़हर ॾेई मारण सां त पकड़िजी बि सघा थो। त पोइ गोली? न, गोली त सफ़ा ख़तरे वारो कमु आहे। हाँ, ईअं करणो पवंदो। शाहीन खे भाड़े जे कातिल नथा मारणो पवंदो। बिल्कुलु सही। इहो कमु अॼु ई करणो पवंदो, न त घणी देर नुक़सान पहुचाए सघे थी।
सुहेल अहमद जो कमरो आहे हुतां ई को सबूत मिली सघे थो। हू डायरी लिखण जो तमामु घणो शौक़ीन थी सघे थो संदसि लिखियल का डायरी मिली वञे, हुनमें को सबूत मिली वञे जंहिंमें को सबूत हुजे, पर हिते त का डायरी न आहे। दिमाग 14 साल आगे यानी 2023 की डायरी। सुमेरा अदालत में साफ साफ चई ॾिनो त अहसान जो क़त्ल न कयो आहे ऐं जज खेसि उमिरि कैद जी सज़ा ॾेई छॾी। हुन इहो सभु कुझु मूंखे बचाइण लाइ कयो, न त आउं फांसीअ ते चढ़ी वञा। ॾे ख़बर को सबूत मिलियो? हा, तमामु वॾो सबूत मिली वियो आहे। कहिड़ो? डायरी। डायरी? हा, हुनमें हुन सभु कुझु लिखियो आहे ऐं खोड़ सारियुनि जायुनि ते हुन क़त्ल जो इक़रार बि कयो आहे। वेरी गुड। हाणे त उनखे ज़रूर मौत जी सज़ा ईंदी। सोहेल अहमद, हाणे तोखे केर बि बचाए न सघंदो। छा पई चई? त मां बेवकूफ़ आहियां? हाँ, हाणे ख़बर पई त देव केरा मरण त्या थी वञ। सोहेल अहमद, वधीक होशियार थियण जी कोशिश न कजांइ। होशियार थींदे मारिजी वेंदे। बहितर ईअं थी त पिस्टल मुंहिंजे हवाले कर। हाणे ॿुधाए त केर बेवकूफ़ आहे? शायद मूं त तोसां मज़ाक पे कई जान। पर मां तोसां मज़ाक न करे रही हुयसि। जेको कुझु करे रही आहियां इहो सचपच में आहे। छो? ख़बर आहे पर मां तोसां केतिरो प्यार कंदो आहियां। ओतिरो ई जेतिरो सुमेरा सां कंदो हुई। मूंखे शर्म तो अचे तो ते, तुंहिंजे गुनाहनि ऐं तुंहिंजे किरदार ते। तूं एतिरो किरियल थी सघे थो, मूं त कॾहिं सोचियो बि न हो। मूंखे ख़बर न हुई त मां जंहिं सफ़ाक दरिंदे खे ॻोल्हे रही हुयसि उहो मुंहिंजे ई घर में आहे। इंस्पेक्टर, हिन खे तव्हां वठी वञो। अरे वेॾे अॻ में थी। ॾिस मासी, तोखे घर ख़रीद करण वारी पार्टी जे साम्हूं ईअं ॻाल्हाइणो आहे ॼण तूं सचमुच सुमेरा हुजे। वाह मुंहिंजा मालिक वाह, असली सुमेरा बि मां, नकली सुमेरा बि मां। मूंखे ख़ुदि पंहिंजो नकल करणो पवंदो
छा पई सोची मासी? बेगम साहिबा एतिरा सारा कूड़ा आऊं कीअं ॻाल्हाए सघंदसि? अड़ी मासी, कूड़ ॻाल्हाइण त सच ॻाल्हाइण खां बि वधीक आसान आहे। पर मूंखे डपु थो लॻे। असां आहियूं न, तोखे कुझु बि न थींदो। बस ईअं सम्झ त तूं अॼु खां हिन घर जी मालिक सुमेरा बेगम आहीं। ईअं सम्झण सां छा थींदो? घणो कुझु थींदो। तोखे माला माल करे छॾींदासीं। तोखे औलाद त हूंदो न? हा, हिकु पुटु आहे पर बेरोज़गार आहे, ईअं न? न बेगम साहिबा, रोज़गार ते त आहे पर वो मूंखां नफ़रत थो करे। तो वटि दौलत ईंदी त उनजी नफ़रत मोहब्बत में बदिलजी वेंदी। मुंहिंजो पुटु त अॼु ताणी मुंहिंजे दुख खे समझी न सघियो आहे। त पोइ तूं बि उनखे विसारे छॾ, रुगो पंहिंजो फिकर कर। कीअं पंहिंजो फिक्र कयां? आख़िर माउ आहियां। ख़ैर, मां कोशिश कंदसि त हिकु नौकरियाणीअ मां हिन घर जी मालिकाणी बणिजी सघां। चङो, थोड़ी देर में पार्टी अचण वारी आहे, पूरी तैयारी करे वठ। इहे समझो त मां तैयार आहियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो मैडम प्लीज वेहो। न बस मूंखे सोहेल मां सम्झणो आहे, मूंखे हुन सां कुझु कमु आहे। सोहेल अहमद, शाहिद, मूंखे माफ़ कर। इहो सच आहे त मां तुंहिंजो गुनाहगार आहियां, पर इहो बि सच आहे त मां तोसां तमामु घणो प्यार कंदो आहियां। हिकु गुनहगार प्यार कंदड़ नथो थी सघे। पर शाहिद, जेकॾहिं को तौबा ताइब थिए त पोइ उनखे माफ़ करे छॾणु घुरिजे। मां त तोखे माफ़ करे सघां थी, पर सुमेरा जो छा थींदो? छा तूं सुमेरा खे संदसि ज़िंदगीअ जा अनमोल 14 साल वापसि ॾेई सघे थो? हुन न सिर्फ़ सज़ा काटी आहे, बल्कि पंहिंजे नौजवान पुट जी मोहब्बत खां बि महरूम थी वई आहे। ज़माने में खेसि इज़त जे बदिरां नफ़रत जी निगाह में ॾिठो वञेसि थो। मां हुन खां माफ़ी वठंदुसि। तुंहिंजी माफ़ी वठण सां हुन जी मुसीबतूं ख़तम थी वेंदियूं। त पोइ ॿुधाए त मां छा कयां? पंहिंजे गुनाह जी सज़ा काट। शाहिद, इहो तूं चई रही आहीं? हा, तूं त चवंदी आहीं त मूंखे तोसां बेपनाह प्यार आहे। अॼु तोखे छा थी वियो आहे? मां तोसां मोहब्बत कंदी हुयसि उन वक़्तु जे वक़्तु तुंहिंजे चेहरे ते शराफ़त जो ख़ूबसूरत निकाब चढ़ियल हुयो। अॼु उहो निकाब लही वियो आहे ऐं नकाब जे पोयां तूं ॾाढो बदसूरत आहीं। मां बदसूरत सोहेल अहमद सां प्यार नथी करे सघां। ठीकु आहे, पर यादि रख, तूं मूंखे सज़ा नथी ॾियारे सघीं, छो त एहसान जे क़त्ल जो फ़ैसिलो अॼु खां 14 साल पहिरीं थी चुको आहे ऐं हुन ॾोह में सुमेरा सज़ा काटे चुकी आहे ऐं मूंखे सज़ा ॾियारण लाइ तो वटि को बि सबूत कोन्हे। सबूत आहे? कहिड़ो? तुंहिंजा होश उॾामी वेंदा। समूरा सबूत 14 साल अॻु में मां मिटाए चुको आहियां। ॿुधोतम त तूं कंहिं ज़माने में पूरे पाबंदीअ सां डायरी लिखंदो हुए। उन डायरीअ में तूं पंहिंजे गुनाह जो पाण इक़रार कयो आहे। जानू, तोखे इहा डायरी किथां मिली? तुंहिंजे कमरे मां। कीअं चक्कर में अची वई न? उहा डायरी तुंहिंजे हैंड राइटिंग सां लिखियल आहे ऐं उन डायरीअ ते तुंहिंजे आङुर जा निशान बि मिलिया आहिनि। इंस्पेक्टर, मां चाहियां थी त हिनखे सख़्त खां सख़्त सज़ा मिले। तव्हां बेफ़िक्र थियो, हिन सां घटि कोन थींदी। ठीकु आहे, महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।
साबिर जी जी मां सुमेरा आहियां ऐं सोहेल अहमद सां मिलण आई आहियां। हाँ बिल्कुल तव्हां मिली सघो था। सोहेल अहमद तव्हां सां को मिलण आयो आहे। तूं हा लाकब में मुंहिंजो तमाशो ॾिसण आई? इहो तमाशो त 14 साल अॻु मूंखे ॾिसणो पियो हो, पर मां त तुंहिंजे प्यार में चरी हुअसि, तुंहिंजे बदिरां पंहिंजो तमाशो बणाए छॾियमि। सुमेरा, सुमेरा प्लीज प्लीज मूंखे बचा, मूंखे हिन लाकब मां कढा, न त मां हिन लाकब में ई मरी वेंदुसि। थोरो टिकणो आई अञा त कॾहिं लाकब में थियो थे, कई ॾींहं में रोई थो। मूंखे ॾिस, मां हिकु औरत थी करे लाकब त छा 14 साल जेल में सज़ा काटे आई आहियां, ऐं जेल जी ज़िंदगी कहिड़ी हूंदी आहे ख़बर अथई? जेकॾहिं तूं माफ़ नथी करे सघी त पोइ हिते छो आई आहीं? तोखे कुझु चवण। छा थी चवईं? इहो ई त ज़िंदगी इंसान लाइ ख़ुदा जी तरफ़ां हिकु वॾो तोहफ़ो आहे, पर तो हिन ॾिनल ख़ुदा जे तोहफ़े खे बर्बाद करे छॾियो। तो मोहबत जे बदिरां नफ़रत खे पंहिंजो कयो। ज़िंदगी सिर्फ़ हिकु भेरो थी मिले, ऐं तूं हुन ॾिनल नेमत खे सम्झी न सघे। तूं त पाण खे वॾो ॾाहो सम्झंदो आहे। किथे आहे तुंहिंजो उहा ॾाहप? सुमेरा, 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 सुमेरा। अरे बसे अल अल पानी जाके वे सुमेरा मेरा जाती। हाज़िर साहब, वञा थो। ख़बर न आहे किॾां हली वई, कुझु ॿुधाए बि न आहे वई। कुझु बि न ॿुधाए वई आहे। हाणे मां पार्टी वारनि सां कीअं ॻाल्हाईंदुसि? हू घर जो सौदो करण जे लाइ घरां निकिरी चुका आहिनि। खुदा करे हो अची वञे, न त ॾाढी बेइज्जती थींदी। वालेकुम सलाम सलीम साहब। और खुशो सर सदा साहब मैडम के सदायो असां डॉक्यूमेंट्स कंप्लीट कराया आहिनि घर जे सौदे जे लाइ। ऐं हा ऐं तव्हांजी रक़म जो चेक बि खणी आया आहियूं असां। सलीम साहब असल में मम्मा ॿाहिरि वियल आहे, थोरो कमु हुयसि, बसि जीअं अचे थी त पाण डील करे था वठूं। तूं हिते? जी हाँ, छो आई आहीं? ही मुंहिंजो घर आहे। ही तुंहिंजो घर न बल्कि सुमेरा जो घर आहे। ऐं सुमेरा मुंहिंजी माउ आहे। कहिड़ी सुमेरा जी ॻाल्हि तूं करीं? नौकराणी या मां? छा मतिलब? तूं हिकु नौकराणी खे पंहिंजी मां बणाए हिन घर खे सेल करे रहियो आहीं? छा ही नौकराणिया? जी हाँ, ही तव्हां सां धोखो करे रहियो आहे। सलीम साहब प्लीज प्लीज मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। सलीम साहब प्लीज प्लीज। टक्की जी नौकराणी थी करे तो घर जा समूरा राज इन औरत खे ॿुधाए छॾिया। गेट आउट, गेट आउट। आई सेड गेट आउट फ्रॉम माय हाउस। ही औरत हिन घर मां न वेंदी बल्कि तूं वेंदे। छो? छा मतलब है तुंहिंजो? ही टके जी नौकराणी न बल्कि तुंहिंजी मां ऐं हिन घर जी मालकियाणी आहे। तुंहिंजे पीउ जी मोहबत में हिन पंहिंजो पाण खे कुर्बान करे छॾियो। उमिरि कैद जी सज़ा काटींदी रही। वेचारी तोखे ॿीहर ॾिसण लाइ पल पल तरसंदी रही। हिन खे तुंहिंजी मोहबत मजबूर कयो, न त ही हिन घर जी मालकियाणी हूंदे बि नौकराणी बणिजी रही, सिर्फ़ हिन लाइ त संदसि तूं अखियुनि जे आॾो हुजी। ऐं ही अज़ीम औरत तुंहिंजे प्यार में तुंहिंजा ऐं तुंहिंजी ज़ाल जा धड़का बर्दाश्त कंदी रही। ऐं तो छा कयो? जवान थियण खां पोइ बि हिकु भेरो बि लड़ी करे पंहिंजी मां सां मिलण न आहे। ऐं तूं लालच में एतिरो अंधो थी वए
जो पंहिंजी माँ जे घर के धोखे सां विकिणण लाइ तयार थी वई ऐं हाणे तुंहिंजी हिन घर में का बि ज़रूरत न आहे तूं वञी सघीं थो अम्मा 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 मूंखे माफ़ कर अम्मा मम्मा मूंखे बि माफ़ कयो मां तव्हां सां बदतमीज़ी कई प्लीज़ तव्हां बि मूंखे माफ़ करे छॾियो उन्हनि शयुनि जो हिन दुनिया में केरु कोन्हे ही तुंहिंजी मां हुआ ऐं हाणे सभु गॾु रहंदासीं ठीकु आहे अम्मा ठीकु आहे पहिरीं मूं वटि हिकिड़ी मां बि न हुई ऐं हाणे अलाह साईं मूंखे ॿ मारियूं ॾेई छॾियूं सानिया सानिया अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां मां ॾाढो ख़ुशि आहियां असां सभु हिन घर में रहंदासीं सभु गॾु रहंदासीं सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।